इमरान ख़ान खे अजायो फितनो नाहियां चवंदी संदसि हर ॻाल्हि में साज़िश हूंदी आहे। मरियम नवाज़ जो चवण ते इमरान ख़ान अॻे हर स्टैंडिंग खे ख़राब चयो पर पाण ई उन में मुलविस निकितो। मरियम नवाज़ जो चवण हो त इमरान ख़ान बंदि कमरे में वेही माण्हुनि खे ख़रीद करण लाइ मंडी लॻाई। मरियम नवाज़ जो चवण हो त इमरान ख़ान 2018 जे चूंड में खटे न पियो सघे। नवाज़ शरीफ़ ते कूड़ा केस करे इमरान ख़ान जी कामयाबीअ जो रस्तो ठाहे वियो। कंहिंखे बि ख़बर नाहे त बलोचिस्तान में छा थींदो रहियो आहे। छा उते हार स्टैंडिंग खां सवाइ हुकूमत तब्दील थी हुई? भेरो ॿीहर अहम ख़बर मां ॾियूं। इमरान ख़ान खे अजायो फितनो ख़ान नाहियां चवंदी संदसि हर ॻाल्हि में साज़िश हूंदी आहे। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान अॻु हार स्टैंडिंग खे ख़राब चयो पर पाण ई उन में मुलविस निकितो। मरियम नवाज़ जो चवण हो त इमरान ख़ान बंदि कमरे में वेही माण्हुनि खे ख़रीद करण लाइ मंडी लॻाई। इमरान ख़ान 2018 जी चूंड में खटी न पियो सघे। नवाज़ शरीफ़ ते कूड़ा केस करे इमरान ख़ान जी कामयाबीअ जो रस्तो ठाहे वियो। कंहिंखे बि ख़बर नाहे त बलोचिस्तान में छा थींदो रहियो आहे। छा उते हार स्टैंडिंग खां सवाइ हुकूमत तब्दील थी हुई? बिल्कुलु नाज़रीन मूंखे आगाह कयूं पिया। इमरान ख़ान खे अजायो फितनो ख़ान नाहियां चवंदी हर ॻाल्हि में साज़िश हूंदी आहे। मरियम नवाज़ चयो त इमरान ख़ान अॻु हार स्टैंडिंग खे ख़राब चयो पर पाण ई उन में मुलविस निकितो। इमरान ख़ान बंदि कमरे में वेही माण्हुनि खे ख़रीद करण लाइ मंडी लॻाई। इमरान ख़ान 2018 जी चूंड में खटे न पियो सघे। नवाज़ शरीफ़ ते कूड़ा केस करे इमरान ख़ान जी कामयाबी जो रस्तो ठाहे वियो। कंहिंखे बि ख़बर नाहे त बलोचिस्तान में छा थींदो रहियो आहे। छा उते हार स्टैंडिंग खां सवाइ हुकूमत तब्दील थी हुई?